जञ हीअ जञ आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लफ्ज़ जञ अचो त जञ लफ्ज़ खे पढ़ूं। अखरनि जा नाला जे ñe आवाज़ ज ञ लफ्ज़ जञ। मददगार लफ्ज़ ही आहे। जुमलो ही ए जञ आहे। हड़िए तेरे ही हम ज़बर ए ही ए ये ज़बर ज ञ ज़बर ञ जञ अलफ मदवा हइए हे आहे। हीअ जञ आहे। जञ मोनस लफ्ज़ आहे। जञ अदद वाहिद जञूं अदद जमा आहे। जञ घोट जे तरफ़ां माण्हू गॾु कयल घोटे ता बारात वग़ैरह। अचो त जञ लफ़्ज़ खे लिखणु सिखूं। जेके सिट ते मथां लिखी ऐं पोयों ñe मिलाइणी आहे। ज ञ अखर अथसि ॿ गे ñe आवाज़ ज प्लस ञ लफ़्ज़ ठहियो जञ। जेके शिकिल जी मटिजी वई हीअं लिखी सिट जे मथां ऐं पोयों नेम खे गोल लिखिणो आहे जीअं असुली शिकिल इन जी हूंदी आहे। ज ञ लफ़्ज़ ठहियो जञ। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। जञ हीअ जञ आहे।